परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो असां घणे समय खां हिन ॻाल्हि खे ॾिसी रहिया आहियूं कि जेॾीमहिल पाप नाले जी दीवार हटी वेंदी, जेॾीमहिल इंसान जो परमेश्वर सां रिश्तो सुधरी वेंदो त उनखे छा छा फ़ाइदा थियण वारा आहिनि। मुंहिंजा प्यारो कुझु ॻाल्हियूं असां ॾिठियूं आहिनि। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदा आहियो। अॼु मां तव्हांखे हिकु ॿियो बि फ़ाइदो ॿुधाए रहियो आहियां ऐं इहो फ़ाइदो नंबर 6 आहे। मुंहिंजा प्यारो जेॾीमहिल इंसान जो रिश्तो परमेश्वर सां सुधरी वेंदो, इहो तॾहिं थींदो जॾहिं पाप नाले जी दीवार हटंदी। असां सम्झी चुका आहियूं त उहो पंहिंजी पीढ़ीअ जे लाइ बि आशीष जो कारण ठहंदो, पंहिंजे ॿारनि जे लाइ बि आशीष जो कारण ठहंदो। इहो सिर्फ़ु पंहिंजे लाइ फ़ाइदे जी ॻाल्हि कोन्हे, उहो पंहिंजे ॿारनि जे लाइ बि हिकु बरकत ऐं आशीष जो कारण थो ठहे पियो। मुंहिंजा प्यारो जेॾीमहिल असां बाइबिल खे पढ़ूं था त बाइबिल जे अंदरि हिकु कुर्नेलियस नाले माण्हूअ जो ज़िक्र आहे। उनजे बारे में ईअं लिखियलु आहे कि उहो ॾाढो माण्हू सुठो हुयो, भलो हुयो, दान वग़ैरह कंदो हुयो, भलाई जा कम कंदो हुयो। पर परमेश्वर पंहिंजे दास खे उनजे घर में मोकिली ऐं उनखे पाप मां कीअं समाधान थिए, इहा पाप नाले जी दीवार कीअं हटे, उनजो सुसमाचार, उनजी ख़ुशख़बरी उनखे ॿुधाई वई। ऐं असां ॾिसूं था पिया कि कुर्नेलियस जेको परमेश्वर जे द्वारा रस्तो आहे, इहा पाप नाले जी दीवार कीअं हटे, जेको बाइबिल ॿुधाए थी पई, उनखे जेॾीमहिल उन अपनाई त असां ॾिसूं था पिया कि इहा ॻाल्हि उन ताईं सीमित न रही। उन खां पोइ असां ॾिसूं था पिया कि उन पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी घरवारीअ खे बि इन सुसमाचार, इन ख़ुशख़बरीअ जे बारे में ॿुधायो कि इहा पाप नाले जी दीवार कीअं हटी सघंदी आहे। मुंहिंजा प्यारो, मां हिनखे ख़ुशख़बरी इन करे थो चवां छो कि इहा असांखे परमेश्वर सां वापसि उन रिश्ते में खणी थी अचे पई जेको टुटी चुको आहे। त मुंहिंजा प्यारो, असां ॾिसूं था पिया कि उते उनजे घराने, उनजी पीढ़ी, उनजी जेके ॿार आहिनि, उन्हनि बि विश्वास कयो ऐं उन्हनि जो रिश्तो बि परमेश्वर सां सुधरियो। त इन जो मतिलबु आहे कि इहा ॻाल्हि जेकी आहे उहा सिर्फ़ु असां ताईं सीमित रहण वारी कोन्हे। जेॾीमहिल असां हिन पाप नाले जी दीवार खे हटाइण जे बारे में गंभीर था थियूं ऐं परमेश्वर जे ओर सां जेको समाधान आहे उनखे पायूं था, त इन जी आशीष जेकी आहे असांजी पीढ़ीअ में बि वञे थी, असांजे ॿारनि खे बि उनजो लाभ मिले थो। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो हिकु सुवालु आहे, असां ॾाढो कुझु पंहिंजे ॿारनि जे लाइ कयूं था पिया, है न? उन्हनि खे धंधो सेट था करे ॾियूं पिया, उन्हनि जूं शादियूं करायूं था पिया, उन्हनि खे पढ़ायूं लिखायूं था पिया, उन्हनि जे लाइ हर हिकु प्रबंध था कयूं पिया। छा इहो ज़रूरी कोन्हे कि असां उन्हनि खे हिकु सचे परमेश्वर जे बारे में ॿुधायूं? छा इहो ज़रूरी कोन्हे असां उन्हनि खे ॿुधायूं कि इहा पाप नाले जी दीवार कीअं हटंदी, जिन जी वजह सां उन्हनि जे जीवन में हमेशह जे लाइ हिकु सुंदरता अची सघंदी आहे? छा इहो ज़रूरी कोन्हे कि इहा ॻाल्हि सिर्फ़ु असां पाण ताईं रखूं? छा इहो ज़रूरी कोन्हे कि असां पंहिंजे ॿारनि खे बि इन ॻाल्हि खे ॿुधाए ॾियूं, सम्झाए ॾियूं, सचे ख़ुदा जे बारे में ॿुधाए ॾियूं? त मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे इहा ॾाढी ॻाल्हि ज़रूरी आहे कि ॿारनि खे असां इहो ॿुधाए ॾियूं ताकि उन्हनि जे जीवन में हमेशह सुंदरता बणिजी रहे, उन्हनि जे रिश्ते में बि सुंदरता बणिजी रहे। त मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल इंसान इन ॻाल्हि खे गंभीर तरीक़े सां खणे थो पियो त इहा ॻाल्हि जेकी आहे उनजे ॿारनि जे जीवन में बि वञे थी पई, उनजी पीढ़ीअ में बि वञे थी पई। इन जो मतिलबु आहे उनजा रिश्ता त सुधरनि था, उनजो चरित्र त बदिलजे ई थो पियो, उनजे घर जे अंदरि सुख ऐं शांती त अचे थी पई, उनजे जीवन में आनंद अचे ई थो पियो। पर उनजे अलावा असां ॾिसी सघंदा आहियूं कि उनजे ॿारनि खे बि इहो मौक़ो मिलंदो छो कि पाण हुन गंभीर तरीक़े सां खयो आहे। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाइणु चाहियां। हा, ज़रूरी आहे इहा ॻाल्हि कि असांजे ॿारनि खे जेॾीमहिल इहो ॿुधायो वञो त उन्हनि खे पाण बि विश्वास करिणो पवंदो। पर असां जेको विश्वास कयो आहे उनजी वजह सां उहो बचंदा न। पर जेॾीमहिल असां अगरि हिन ॻाल्हि खे गंभीरता खणंदासीं त उन्हनि जे लाइ मौक़ो बणिजंदो कि न बणिजंदो। त हिन जो मतिलबु आहे कि असांजे ॿारनि जे जीवन जो बि सुवालु आहे, उन्हनि जी आज़ादीअ जो बि सुवालु आहे, उन्हनि जी ग़ुलामीअ मां ॿाहिरि निकिरण जो बि सुवालु आहे। अगरि जे असां उन्हनि खे न ॿुधाईंदासीं त उहे बि ग़ुलाम बणिजी करे रहंदा, उन्हनि जा बि रिश्ता ख़राबु थींदा, असां सुंदरता जी उमेद न करे सघंदा आहियूं। त मुंहिंजा प्यारो, छा असां चाहियूं था पंहिंजे ॿारनि जे लाइ आशीष ठहनि? छा असां इहो नथा चाहियूं पिया कि उहे ग़ुलामीअ मां ॿाहिरि निकिरनि, आज़ादु थियनि, उहे बि परमेश्वर सां वञी करे मिलनि, असां उते हमेशह जे लाइ गॾु रहूं? त इहो त तॾहिं ई थींदो मुंहिंजा प्यारो जॾहिं असां सीरियस थींदासीं, जॾहिं असां गंभीरता सां हिन ॻाल्हि खे खणंदासीं कि न, ज़रूरी आहे पाप नाले जी दीवार हटणु, परमेश्वर सां मुंहिंजो उहो रिश्तो वापसि सुंदर थियणु, त ई त सभु कुझु सुंदरता ईंदी। मुंहिंजा प्यारो, त मुंहिंजा प्यारो, अगरि जे तव्हांजे लाइ इहे फ़ाइदा मायने था रखनि त ईंदड़ समय में मूंखे विश्वास आहे इन ॻाल्हि जो कि तव्हां चवंदव 100% मूंखे समाधान खपे, इहा पाप नाले जी दीवार हटाइणी आहे, छो कि इहो मुंहिंजे पीढ़ीअ जो बि सुवालु आहे। पर मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ईंदड़ समय में ॿिया बि घणेई फ़ाइदा ॿुधाईं। परमेश्वर तव्हांखे आशीष।